मणियूं विझां मच में हाय हणी हार वो मणियूं विझां मच में हाय हाय हणी हार सो भी सुख सयद चै करी को करार राजा रीसाणू घणू सटाणू सरदार चोडस चने सरजाम जो डिहा डिह डहकार ठाकुर अखिन ठार मणे ते थी मटिए अला ठाकुर अखिन ठार मणे ते थी मटिए हो चैनल खे सब्सक्राइब जरूर कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा।